कुरैशी साहब जेको सिंध जो अॻवान आहे, हाणे मोहम्मद अली खटक साहब जेको तइलीम जे लाइ तमामु उनजी वॾी जदोजहद आहे, जेके हमेशह तमामु घणा साल थिया आहिनि त उनखे कारी पटी ॿधी पई आहे, जेको तइलीमी निज़ाम तबाह आहे कच्छ जिले में या वॾेरनि जूं होताकूं ठहियूं पियूं आहिनि, उनजे लाइ हू कमु कंदो आहे ऐं तमामु घणी हद ताईं हू कामयाबु थियो आहे। उनखे चवंदुसि मोहम्मद अली खटक साहब खे त पंहिंजो इज़हार करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनि खां पहिरीं त आउं हाजी इब्राहिम साहब ऐं सॼी टीम सॼो जेको हिनजो फोरम आहे उनजी शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांखे हिते इज़त बख़्शी। अर्ज़ी आहे त अॼु हींअर जेको आउं हिते हाज़िर थियो आहियां, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हांजी जेका आवाज़ आहे सॼे पाकिस्तान में पुॼी वई आहे। असांजे जमात इस्लामी जो सेनेटर अमीर सिराजुल हक साहब जे तरफ़ां पैगाम कराची में असांजो अमीर मेराजुल हुदा सिद्दीकी साहब वटि आयो आहे। मेराजुल हुदा सिद्दीकी साहब जे तरफ़ां कॉल आई आहे असांजे ठटे जे अमीर अताउर रहमान बलोच ऐं कयम अल्ताफ़ मल्ला खे। उन्हनि खे इहो कॉलूं आयूं आहिनि त जेको मकी में जेको पैरामेडिकल स्टाफ वारा एहतिजाज ते वेठा आहिनि, तव्हां उन वटि पुॼो, उनजी आवाज़ खे ॿुधो ऐं हुते जेको कार्रवाई जेको मामिलो हले पियो उनखे तहरीरी सूरत ते असां वटि मोकिलियो। त हितां उथण खां पोइ आउं मोहम्मद अली जमात इस्लामी जो प्रेस तर्जुमान ऐं जेको आहे नाइब हिते ॿियो असांजो उहिदेदार रियाज़ जिलानी या ॾाढा आदम गंदरो साहब जमात इस्लामी जे पारां असां जेको हिते आया आहियूं, उन्हनि जे पारां ही सॼी रिपोर्ट जेको आहे असांजी सेनेटर सिराजुल हक साहब खे मोकिली वेंदी ऐं इंशाअल्लाह मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी त तव्हांजे हक़ जी आवाज़ जेको आहे सिराजुल हक साहब सेनेट ऑफ पाकिस्तान जे अंदरि उतारे ऐं कराची में जेका असांजी जमात इस्लामी जी क़यादत आहे हुते जेका वेठल तव्हांजा दोस्त आहिनि प्रेस क्लब ते उहो हुते हुन सां शिरकत कंदा। ऐं तव्हां जेको जदोजहद जी ॻाल्हि कई आहे एतिरे वॾे अरसे खां जेको तव्हां मुंहिंजे अमल जी ॻाल्हि कई त अर्ज़ी आहे त हिते ठटे जेको नौजवान आहे उन मूंखे चयो त अंधो के शहर में आईना किसको दिखाते हो, त हिते असांजा जेका हुकुमरान आहिनि उहे अहिड़ा त अंधा थी विया आहिनि त हुनखे वॾे अरसे खां जारी पुरअमन जमहूरी इतिजाज बि नज़र कोन थो अचे ऐं सवे हज़ारे माण्हू जो काफ़िलो जेको सिंध जे बिटशाका या मुख़्तलिफ़ इलाइक़े खां जेको काफ़िलो जेको लॉन्ग मार्च इन ठटे खां मटन जेको कराची पुॼनि था न को उन्हनि खे हू नज़र अचे थो। हू लॉन्ग मार्च जेको आहे हू लोअर स्टाफ एजुकेशन वारनि जा हुजनि या हू इरीगेशन वारनि जा हुजनि या हू हेल्थ वारनि जा हुजनि या मुख़्तलिफ़ फोरम जेका आहिनि उहो फिशर फॉक फोरम हुजे, मुख़्तलिफ़ फोरम एहतिजाज मुख़्तलिफ़ मसइले ते कंदा आहिनि, पर उन्हनि अंधनि खे कंहिं बि क़िस्म जो को एहतिजाज नज़र कोन थो अचे। त हिन अंधनि जी अखियूं खोलण जे लाइ असांखे जेको आहे हिन एहतिजाज खां हटी करे ईंदड़ जेको इलेक्शन आहे हुन इलेक्शन में पंहिंजे वोट जी ताक़त उन्हनि खे ॾेखारणी पवंदी। आख़िर केसिताईं असां हिकिड़ी जेको आहे लकीर जा फ़क़ीर हूंदासीं, हिकिड़ी पार्टी खे वोट कंदासीं, असांखे हाणे जेको आहे हिननि खे अखियूं हुननि जी खोलणी पवंदी पंहिंजे वोट जी ताक़त जे ज़रिए। त इंशाअल्लाह एज़ अ जमात इस्लामी जे कारकुन जी हैसियत सां असां तव्हां सां इहो वाइदो करियूं था त कहिड़ो बि फोरम हुजे, कहिड़ी बि जॻह हुजे, उनजा कारकुन तव्हां सां गॾु हूंदा ऐं तव्हांजी हीअ आवाज़ इंशाअल्लाह अनक़रीब तव्हां सेनेट ऑफ पाकिस्तान में ॿुधंदा। इहो असांजो जाकोड़ी दोस्त मोहम्मद अली खटक साहब।